जैकबाबाद वेझो शीरानपुर में मामूली ॻाल्हि तां जवाबदार मक़सूद तहीम नौजवान सागर शाह खे पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जैकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी जिकाबाद जे शेरापुर वारो इलाइक़ो जेको आहे त उतां जो जेको आहे तालुक रखंदड़ सैयद बिरादरीन सां सागर शाह उन खे जेका आहे त सीने में जेको आहे गोली लॻी आहे। शदीद जेको आहे त नौजवान जेको आहे हिन वक़्तु ज़ख़्मी आहे। जॾहिं मां खे ॿुधाईंदो हलां त जेको नौजवान ज़ख़्मी आहे उन जा जेके वारिस आहिनि उनखे कार में जेको आहे त खणी करे इलाज लाइ रवाना आहिनि। उहे जेके नौजवान जा वारिस दाऊं ऐं जेके आहिनि रड़ियूं करे जेको आहे त ॿुधाइनि पिया त असांजे नौजवान खे वली ख़ान तहीम ऐं उन सां गॾु जेको आहे मक़सूद तहीम ख़ावंद बश्क उन्हनि जेको आहे त असांजे नौजवान खे सीने में जेको आहे पिस्टल जा फायर हणी करे उनखे जेको आहे उन्हनि ज़ख़्मी करे विधो आहे। ऐं हिन वक़्तु जेको नौजवान आहे उहो शदीद ज़ख़्मी आहे। उन जा वारिस जेको आहे नौजवान खे कार में लाड़काणो जेको आहे त खणी करे इलाज लाइ रवाना आहिनि। महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची